नाज़रीन, जैकबाबाद में नाइट क्रिकेट टूर्नामेंट करार वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नवाज़ सोलंकी। जैकबाबाद में सिटी क्रिकेट बोर्ड पारां पहिरीं मरहूम मोहम्मद रमज़ान मुग़ैरी नाइट क्रिकेट टूर्नामेंट हमीदिया हाई स्कूल के ग्राउंड ते थी। फाइनल मैच शहीद अब्दुर्रहमान बिरोही क्रिकेट क्लब ऐं सुपर शाइन क्रिकेट क्लब विच में थी, जेका मैच सुपर शाइन क्रिकेट क्लब 45 रन तां खटे वरिती। फाइनल मैच जे मेहमान ख़ास समाजी अगवान हाजी शेरमंद मुग़ैरी के टूर्नामेंट कमेटी पारां सिंधी सूखड़ी अजरक ऐं टोपी पाराया विया। बाद में मेहमान ख़ास हाजी शेरमंद मुग़ैरी कामयाबी मांदड़ टीम के रांदीगरनि में मोटरसाइकिल्स ऐं ॿिया इनाम विरहाया। इन मौके ते समाजी अगवान हाजी शेरमंद मुग़ैरी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि खे रांदियुनि सां गॾोगॾु तालीम ॾांहुं बि ध्यानु ॾियणु घुर्जे। मां हिननि सां तावन कयो आहे, हमेशह हिननि सां बि क्रिकेट वारनि सां बि मां कंदो रहियो आहियां ऐं फुटबॉल हॉकी शहर जा सभु माण्हू सुठे नमूने हुननि जेके रांदीगर हुआ उन्हनि पंहिंजो जेको आहे मैच खेॾिया ऐं ॿिया शहर जा सभु नौजवान बुज़ुर्ग सभु उन्हनि जो सुठो टाइम गुज़रियो, सभिनी एंटरटेन कयो। नौजवान पहिरों मां मैसेज ॾींदुमि, पहिरों पंहिंजे तालीम ते तवजा ॾियनि। रांदीगरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जैकबाबाद जी तारीख़ में पहिरियों भेरो बहितरीन टूर्नामेंट थी आहे। नाइट इवेंट में हिस्ट्री में पहिरों चक्कर को अहिड़ी टूर्नामेंट थी आहे जंहिंमें A-B-C कैटेगरी में विनरनि खे बाइक रखिया विया आहिनि, इनामात ॾिना विया आहिनि। इहा तमामु हिकिड़ी ईअं सम्झ असां प्लेयरनि जे लाइ हौसला अफ़ज़ाई आहे। टूर्नामेंट सेक्रेटरी सरफराज़ शेख आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु महीनो हलंदड़ टूर्नामेंट में 110 टीमनि हिसो वरितो। हिन टूर्नामेंट में 110 टीमनि हिसो वरितो ऐं जॾहिं त हीअ टूर्नामेंट 2 रमज़ान को स्टार्ट थी ऐं अॼु ईद जो चौथो ॾींहुं आहे। अलहमदिल्ला तव्हां पाण ॾिसी रहिया हो, महफ़िल आहे, मेलो लॻो पियो आहे। फाइनल 3 कैटेगरी में C कैटेगरी में थी वियो, जेको बिस्मिल्लाह स्पोर्ट्स खटियो ऐं उनखां बाद में B कैटेगरी जेको अलमदीना स्पोर्ट्स खटियो। विनर जे लाइ बाइक ऐं ट्रॉफी जेके आहिनि ऐं रनर अप जे लाइ 15,000 ऐं ट्रॉफी जेको। सेहतमंद माशरे लाइ रांदियुनि जूं सरगर्मियूं तमामु ज़रूरी आहिनि। कैमरामैन सिजाद सुमरो सां गॾु नवाज़ सोलंकी, आवाज़ न्यूज़, जैकबाबाद।